अस्सलामुअलैकुम मुंहिंजा सिंध वासियो हिकु अंग्रेज़ ऐं हिकु सिंधी जी पाण में दोस्ती थई। त अंग्रेज़ सिंधी खे दावत ॾेई संदसि मुल्क ॾे वठी वियो त सिंधी उते वञण खां पोइ उनजो जेको मुल्क जा नज़ारा ॾिसी सिंधी जो दिमाग़ बदिलजण लॻो। दिमाग़ जो बदिलण लॻुसि त जीअं टॉयलेट में वियो, टॉयलेट खां फारिग थी आयो त अंग्रेज़ पुछोसि छा तव्हां वटि बि अहिड़ा टॉयलेट आहिनि? त अंग्रेज़ सिंधी चयोसि त न अदा, त अहिड़ा असां वटि त ही छा आहिनि, पर अहिड़ा त असां वटि किरोड़नि में आहिनि। किरोड़नि हिकु हिकिड़ो वॉशरूम असां वटि किरोड़ रुपए जो आहे। सिंधी फुंडणी उतां मोकिलाए उनखां निकितो, उनखे ॾिनई दावत दादा जॾहिं बि मुंहिंजे मुल्क ॾांहुं अचे त मूं ॾांहुं ज़रूरु। त ख़ुदा जी कुदरत त अंग्रेज़ अची उन सिंधी भाउ वटि निकितो। सिंधी भाउ उते परेशान थियणु लॻो त इनखे जेको कूड़ हणी आयो हुउसि त असां वटि हिकु हिकिड़ो बाथरूम जेको सो किरोड़नि जो आहे, पर हाणे असीं जेको सो ज़मीननि में विहण वारा माण्हू, हाणे हिनखे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। ऐं अचानक पठान सिंधी भाउ उन लाइ मानी टिकी जो इंतज़ाम कयो। मानी टिकी खाराए ऐं जेॾी महिल अंग्रेज़ चयो चई हम टटी करेगा, त अंग्रेज़ खे ई अची परेशान थियो। इन छा कयो हो तो अॻ में ई खॾु खणी पोयां ऐं पासे खां संदसि खॾु बि विहण जी खणी छॾियईं। खॾो खणी ऐं हीउ वेही रहियो अंग्रेज़ जो हुते वॉशरूम में वियो त वॉशरूम खां फारग थियण खां पोइ अंग्रेज़ इर्द गिर्द अची लोणा आई त अंग्रेज़ खे को बि पाणी नज़र न आयो। त जेसीं अचानक इन जेको सो खॾ मां पाणी उनखे पाणी आयो त उनजो जेको माल मसालो जेको सो साफ़ु थियणु लॻो। माल मसालो साफ़ु थियण खां पोइ इन जेको सो उनखे अची आङुरियूं आयूं। त अंग्रेज़ जीअं ॿाहिरि निकितो त सिंधी पुछसि दादा कीअं लॻो असांजो वॉशरूम? त अंग्रेज़ चयो चई वाकई वॉशरूम तो आपके पास है, हमारे पास तो ये जो आपके पास जो वॉशरूम है ये अंदरा माल भी साफ़ करता है और बाहरिया माल भी साफ़ करता है।